मुस्लिम लीग नून अॻवान मरियम औरंगज़ेब चयो आहे त मुल्क में नई तारीख़ लिखी पई वञे। पाकिस्तानी क़ौम जे मैंडेट सां महांगाईअ सां हिकु दफ़ो ॿीहर घटि थींदी। नवाज़ शरीफ़ जा कुझु ज़ख़्म अहिड़ा आहिनि जेके कॾहिं बि भरिजी न सघंदा। नवाज़ शरीफ़ जी वापसी तरक़ी ऐं ख़ुशहाली जी शुरूआत आहे। आसमान त नाउमीदी जा ककर ख़त्म थी रहिया आहिनि। फेक न्यूज़ ठाहींदड़नि खे आराम करणु घुरिजे। लाहौर में मीडिया सां ॻाल्हाईंदे मरियम औरंगज़ेब चयो त अॼु मुल्की तारीख़ जो सभ खां वॾो सियासी जलसो थींदो। नवाज़ शरीफ़ वज़ीर आज़म हो आहे ऐं चोथों भेरो बि थींदो। संदसि चवणु हो त मुल्क जो अवाम ॾुखियाईनि में विकोड़ियल आहे। नवाज़ शरीफ़ जी आमद अवाम लाइ ख़ुशहाली जो पैगाम आहे। मुस्लिम लीग नून अॻवान मरियम औरंगज़ेब चयो त सियासी मुख़ालिफ़नि जी नज़र रुॻो नवाज़ शरीफ़ ते आहे। शहबाज़ शरीफ़ 16 महीननि में मुल्क खे ॾेवाले जो शिकार थियण खां बचायो। वज़ीर आज़म हाउस जा दरवाज़ा नवाज़ शरीफ़ लाइ अॼु खुली विया आहिनि। माण्हू मीनार पाकिस्तान तरफ़ वाझाए रहिया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।